अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां जो मेज़बान शौकत मलिक। जैसे असां जो के जे न्यूज़ रूम में असां वटि हिकु अलगोज़ नवाज़ फ़कीर गुलाम नबी सोलंगी मौजूदु आहे ऐं हुन सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हू हिकु मिसकिन फ़नकार आहे, कलाकार आहे असांजो सिंध जो। उहो जेको हिन वक़्तु जेका पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे उहा इंतिहाई ॾुखियाईनि में गुज़ारे रहियो आहे ऐं हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हू गदागिरी करे पंहिंजो पेट पाले पियो, उन हवाले सां असां हुन सां ॻाल्हि ॿोल करण जी कोशिशि कंदासीं त हू गवर्नमेंट खे या वस वारनि खे कहिड़ी अपील थो करे ऐं हू असांखे के पंहिंजा धुन पंहिंजा सुर ऐं अलगोज़े जे हवाले सां असांखे छा थो ॿुधाए। अचो त साण सां ॻाल्हि ॿोल कयूं। फ़कीर, जीअं त तव्हां असांजे स्टूडियो में आहियो, भलीकार तव्हांखे चऊं था, तव्हां असांजा सिंध जा अलगोज़ नवाज़ आहियो ऐं इन हवाले सां तव्हां पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारे रहिया आहियो, इन बाबति असां तव्हां सां सुवाल कंदासीं। तव्हां असांजे नाज़रीन खे ॿुधायो। साईं, असांजी ज़िंदगी गुज़री आहे नंढे इलाइक़ो असां माल ॿकरियूं चारियूं। असांजा मिसरी जमाली खमीसो ख़ान मिसरी जमाली वॼाईंदा अलगोज़ असां ॿुधंदा हुआसीं। असांखे शौक़ु थियो वॼाइण ॾाढो, माना बचपन खां नंढे इलाइक़ो असां वॼायूं अलगोज़। तॾहिं असां हेॾी ताईं विया आहियूं, पर हिन फन जी अलगोज़ जी क़ीमत कान्हे का, जंहिंमें केरु ॿुधे या कीअं आवाज़ु आहे या आहिनि काठियूं आहिनि उनखे वॼायूं था, ठाहियूं था, ॿुधियूं था, माना हर ॻाल्हि उन में असां उन में कलाम कटियूं था। तव्हां भला काफ़ी जेको आहे सो चैनलनि ते जेको आहे सो आवाज़ु उथारियो आहे, पर तव्हांजी केरु मदद करे थो या नथा कनि? असांजी मदद कंहिं कोन कया, बाक़ी हिकिड़े पंहिंजो कई मदद, गुलाब सफ़ा खर कई, पंजाब जो आहे, पंजाब जो, उन मदद कई। सही आहे। सिंध वारा पंहिंजा जेके चूंडियल नुमाइंदा उन्हनि तव्हांजी कोन था कनि? घणनि खे ख़बर आहे पर कोन था कनि। हिमत जेका न आहे हिन जी अलगोज़ जी हिमत घटि थी आहे, पर हिन ॻाइण जी त घणी थी आहे। जेको न चवनि था त असां हींअर निकिता आहियूं या माना ॻाल्हायूं था या कयूं था न, पर हुनखे घणो वरी कावड़ न वठे। इन तव्हां भला गवर्नमेंट खे कहिड़ी अपील था कयो? तव्हां लाइ को वज़ीफ़ो मुक़ररु कनि या छा? असांजी अपील इहा आहे त असांजी जेको आहे गुरूबत आहे उहा असांजो खे कुझु असांखे ॼण जा कीअं। मां ऐं पुटु पई आहे कोन मूंखे का, माना त मां ईअं फ़क़ीर माण्हू, पोड़ो माण्हू, पीरसन माण्हू, हाणे मूंखे आरज़ो नरे जो बि आहे, ॿुधी गदूद जो बि आहे। उन करे मां अपील थो कयां त जेको मूंखे सड़ी सघे मूंसां मदद कनि। तव्हां असांखे भला कहिड़ो सुर ॿुधाईंदव हिन महिल? हाणे जंहिंमें सुर घणा आहिनि साईं, तेलुगु बि आहे, जोग बि आहे, मांझ बि आहे। तव्हां भला घणा सुर जेको आहे हिन अलगोज़ में चवंदा आहियो? असां घणा सुर, घणे 32 सुर आहिनि। उन में असां जेको आहे सो फन पंहिंजो 32 सुरनि खां वधीक केरु कोन ॻाईंदा। पर ॻाल्हि आहे इहा त हीउ जेको दरिया समुंड आहे ईअं आहे, सम्झो इहो फन जेको आहे कलाम काफ़ी जेको आहे सो हिन जो कंहिं आऊं त कोन खयो आहे त कीअं जा किथे, माना हे जे ॻाइणा ॻाइनि था। हिन महिल असांखे कहिड़ो सुर ॿुधाईंदो? हिन महिल आहे हीअ मंझंदि जो टाइम आहे, मांझ बि आहे, उमर मारीअ जो बि आहे साईं, राणू बि आहे, राणू पर राणू हूंदो आहे वॾे सुर। बिस्मिल्लाह कयो, बिस्मिल्लाह कयो। तव्हां जेको आहे सो कहिड़ियुनि कहिड़ियुनि दरगाहुनि ते जेको आहे सो पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो आहे ऐं तव्हांखे जेके इनाम आहिनि उहे तव्हांखे जेको आहे सो कहिड़े शख़्सियतुनि ॾिना आहिनि उहो असांखे तव्हां ॿुधायो। साईं जी साईं, असां जेको हरियाऊं हेतिरे टाइम मंझि असां दरगाहूं बि वॼायूं आहिनि। इब्राहिम शाह, साईं गुलाम शाह ते
जिथे किथे बोरो थियो, नौशहरो थियो, ठाउर शाह थियो, कंजारियो थियो, हालान में उते भिटाई ते मां न वियो आहियां कूड़ छो हणा, बाक़ी मां कलंदर ते वियो आहियां, उते वञाई सम ख़ैरपुर रेडे ते उते मां साईं अला बख्शा बुखारी वियो त मूं बोनीट जो बि उते प्रोग्राम कयो ॿिनि जो तव्हांखे हुते माना इनाम ऐं एवॉर्ड ॾिना अथनि? असांखे ॾिनो न ख़ैरपुर रेडे ते उहो मूंखे 2-3 प्रोग्राम मूं कया हुते साईं अला बख्शा बुखारी हुयो ऐं गफूर चांग हो ऐं ॿियो कंहिं तव्हांखे जेको पंजाब जो कहिड़ो पिया चओ तव्हां? गुलाब सभा खर असांजो उन घुरायो, नूरल भुट जहिड़ो उते घुरायो उन असांजो मिनिस्टर जो भुट उन असांखे घुरायो उते अंग्रेज आहियूं मायूं आहियूं उते असांजो उन्हनि फोटू वोटू कढिया ॿुधी उन में असांजो उन्हनि पंहिंजो बीणो वरी ॾिठो मोड़ू थोरो बीणनि खे ॿध ॾियूं के ॾिठो कयूं की वाह वाह अधु लाको हीअं गुज़ारियो नूरल गुज़ारियो। पंजाब जो गुलाम अथवा खर मूंखे 23,000 मूंखे ॾिना हिकिड़े जा ॾे जनी मूं उते अलगुर्दो वॼायो बीणो हुनखे। तव्हां असांखे इहो ॿुधायो त तव्हांखे ॿाहिरि मुल्क मां भला का ऑफर थी त तव्हां अचो असांजे मुल्क में ऐं जेको आहे पंहिंजो अलगोज़ो ऐं वॼायो, उन लाइ तव्हांखे कंहिं चयो? साईं असांखे हिन आयो इक़बाल नारो निमाईंदो हो, उन चए हलूं था पंहिंजो अमेरिका तोखे वठी हलूं, हलो ओॾां बसि मां कोन्हेसि हिकिड़ो थोरो न को वसियां का कान न पुटु न पई मां ॻोठ मुंहिंजा मां हिकिड़ो मुंहिंजी मरां अलाए कहिड़ो मुल्क मूं अमेरिका ॾिठो ई कोन्हे मूंखे ॾाढो हुते सतायो माना इक़बाल निमाईंदा ठाउर शाह जा नौशारे जा हलो ॾेई मुंहिंजो मां कोन जहाज ते तोखे खणी हलंदासीं हीअं कंदासीं ऐं पंहिंजो तोखे इनाम जेको असां तोखे 2-3 लख मिलंदा तनमी ॿियनि में तूं ॿधल कोन्हे कोन्हे इहो मां अकेलो न ई कर मुंहिंजी जवानी पोइ हींअर त असां पोड़ा थी ऐं हींअर जेको आयो अथव अलगुर्दो वॼायूं था मिली बाबा सेठ सफ़र जा हेॾो था मिली तोखे मूंखे था ॿुधायूं। वाह फ़कीर वाह। तव्हां असांखे छा था ॿुधायो? जखर खे झले तूं तीर न हण पले पले तो साईं सलमान शाह चवण यार बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह।
अलगोज़ नवाज़ फ़क़ीर ग़ुलाम नबी सोलंकीअ सां जेका असां ॻाल्हि ॿोल कई ऐं उन मुख़्तलिफ़ सुरनि मां असांखे कुझु अलाह जे ॾिने मां हुन असांखे कुझु ॿुधायो ऐं हुन जी जेकी ॻाल्हि ॿोल हुन सां कईसीं त हू पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारे रहियो आहे। उहो हिकु मिसकीन फ़क़ीर इंसानु आहे जेको पाण गदागिरी करे ऐं पंहिंजो पेट गुज़र करे रहियो आहे। त अफ़सोस त इन ॻाल्हि जो आहे त अॼुकल्ह अहिड़नि मिसकीननि मारोड़नि जी जेके पंहिंजे सक़ाफ़त सां पंहिंजे सचाईअ सां इन्हनि सां पंहिंजी ज़िंदगी आंदी पर इन्हनि जी अॼु केर बि पर घोर नथो लहे। सक़ाफ़त खातो उहो बि अघोर निंड में आहे सुतल आहे ऐं हीअ मिसकीन मारोड़ा ऐं जेके असांजा पुराणा जेके सुर जंहिंमें ऐं जेको आहे अलगोज़ जेको आहे अलगोज़ बि हिकु क़दीमी जेको आहे सो आहे जंहिंमें हे ॻाए ऐं जेको आहे सो असांखे लुत्फ़ अंदोज़ कनि था ऐं उन फ़क़ीर सां ॻाल्हि ॿोल कई। निहायत ई इंतिहाई हो हिकु मिसकीन आहे। उहो बार बार चैनलनि ते मीडिया जे थ्रू बि आवाज़ु पंहिंजो उथारियो आहे पर हिन जी कंहिं अॼु ताईं माली मदद न पिया कनि ऐं हीअ हिकु मिसकीन आहे कसम पुरसियारी ज़िंदगी गुज़ारे दर दर पिनी करे पंहिंजो गुज़र करे पियो। पर अफ़सोस सां असांखे इहो चवणो थो पए त अॼुकल्ह जेके माण्हू आहिनि अहिड़नि मिसकीन माण्हुनि जी मदद नथा कनि। ख़ुशामद में त हर को करे पियो पर हिननि जी केर बि पर घोर नथो लहे। इन जे लाइ हिन फ़क़ीर जेको आहे गवर्नमेंट खे ऐं सक़ाफ़त खाते खे इहो अर्ज़ु कयो आहे त जेकॾहिं मुंहिंजी माली मदद कयो ऐं मां हिकु मिसकीन आहियां ऐं जेकॾहिं मूंखे लाइ को वज़ीफ़ो मुक़ररु कयो वञे त जीअं मुंहिंजो गुज़र थी सघे। इन हवाले सां असांजी ॻाल्हि ॿोल जेका हिन फ़क़ीर सां थी उन इहा ई ॻाल्हि कई त मां इंतिहाई ग़रीब आहियां। इन हवाले सां असां तव्हां सां जेका हिन फ़क़ीर सां ॻाल्हि ॿोल कई असां अव्हांजे नज़र कईसीं। हिन जी गवर्नमेंट खे इहा ई अपील आहे त मुंहिंजी माली मदद कयो ऐं मुंहिंजे लाइ वज़ीफ़ो मुक़ररु कयो त जीअं मां पंहिंजो गुज़र सफ़र करे सघां। कैमरा टीम सां गॾु शौकत अली मलक, के न्यूज़, मिठियाणी।